ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ है 17/7/2025। मिठा मिठा बाप दादा चवनि था मिठे मिठे ॿार ऊच ठहिणो आहे त पंहिंजे पोता में रोज़ु ॾिसो। ऊच ठहिणो आहे त पंहिंजो पोता में रोज़ु ॾिसो। कोई बि कर्मेंद्री दुख न ॾे। अखियूं ॾाढी धोखेबाज़ आहिनि, इन जी संभाल करो। प्रश्न आहे, सभिनि खां बुरी आदत कहिड़ी आहे? उन्हनि सां बचण जो उपाय छा आहे? उत्तर आहे, सभिनि खां बुरी आदत आहे ज़बान जो स्वाद। कोई चीज़ ॾिठी त छिपाए करे खाई वठंदा। छिपाइण अर्थात चोरी। चोरी रूपी माया भी ॾाढो ई नक कन सां पकड़दी आहे। इन सां बचण जो साधन, जॾहिं बि काथे बुद्धि वञे त ख़ुदि ई ख़ुदि खे सज़ा ॾियो। बुरी आदतुनि खे कढण लाइ पंहिंजो पाण खे खूब फटकार लॻायो। ओम शांति। आत्म अभिमानी थी करे वेठा आहियो न? हर हिकु ॻाल्हि पंहिंजे पाण खां पुछणी हूंदी आहे। असां आत्म अभिमानी थी करे वेठा आहियूं ऐं बाप खे यादि कंदा आहियूं। गायल बि आहे न, शिव शक्ति पांडव सेना। ये शिव बाबा जी सेना वेठी आहे न। हुन जिस्मानी सेना में सिर्फ़ु जवान हूंदा आहिनि, बुढ़ा व ॿार आदि न। हिन सेना में त बुढ़ा बि आहिनि, ॿार बि आहिनि, जवान बि आहिनि, सभु वेठा आहिनि। इहा माया ते जीत पाइण वारी सेना आहे। हर हिक खे माया ते जीत पाए करे बाबा सां बेहद जो वरसो वठिणो आहे। हर हिक खे माया ते जीत पाए करे बाप खां बेहद जो वरसो वठिणो आहे। ॿार ॼाणंदा आहिनि माया ॾाढी प्रबल आहे। कर्मेंद्रियूं ई सभिनि खां जास्ती धोखो ॾींदियूं आहिनि। चार्ट में बि इहा लिखियलु आहे कि अॼु कहिड़ी कर्मेंद्री धोखो ॾिनई। अॼु फलानी खे ॾिठो त दिलि हुई हिन खे हथु लॻायां, ईअं करां। अखियूं ॾाढियूं नुक़सान कंदियूं आहिनि, है न? अखियूं ॾाढी नुक़सान कंदियूं आहिनि। हर हिकु कर्मेंद्री ॾिसो कहिड़ी कर्मेंद्री ॾाढो नुक़सान कंदी आहे। सूरदास जो बि इन ते मिसाल ॾींदा आहिनि न। पंहिंजी जांच रखणी खपे। अखियूं ॾाढो ई धोखो ॾियण वारियूं आहिनि। सिर्फ़ु ॿारनि खे बि माया धोखो ॾेई छॾंदी आहे। भल सर्विस कंदा आहिनि सुठी, परंतु अखियूं धोखो ॾेई छॾंदी आहे। इन ते ॾाढी जांच रखणी हूंदी आहे, छो जी दुश्मन आहे न असांजे पद खे भ्रष्ट करे ॾींदी। जो सेंसिबल ॿार आहिनि उन्हनि खे सुठी रीति नोट करिणो आहे, डायरी पॉकेट में पई हुजे। जीअं भक्ति मार्ग में बुद्धि ॿियो तरफ़ वधंदी आहे त पंहिंजे खे चुटकी काटंदा आहिनि न। तव्हांखे बि सज़ा ॾियणी खपे अगरि कोई बि कर्मेंद्री धोखो ॾींदी आहे त। ॾाढी ख़बरदारी रखणी आहे। कर्मेंद्री धोखो त न ॾींदी आहे, किनारो करे वठिणो खपे। किनारो करे छॾो, उते बीहो बि न। सम्झो अगरि तव्हांखे कोई संकल्प अचे थो त हुतां किनारो करे छॾो, हुते बीह करे ॾिसणो बि न खपे। स्त्री पुरुष जो ॾाढो हंगामो आहे न। ॾिसण सां काम विकार जी दृष्टि वेंदी आहे, इन करे सन्यासी माण्हू अखि बंदि करे वेहींदा आहिनि। कोई सन्यासी त स्त्री खे पीठ करे वेहींदा आहिनि। हुन सन्यासी आदि खे छा मिलंदो आहे? करे 10-20 लख करोड़ इकट्ठा कंदा, मरी विया त खलास, है न? वो सन्यासी आदि वो अगरि इकट्ठा थी विया पोइ मरी विया त खलास, पोइ ॿिए जन्म में इकट्ठो वापसि करिणो पए। तव्हां ॿारनि खे त जो कुझु मिलंदो आहे उहो अविनाशी वरसो थी वेंदो आहे न। हुते धन जी लालच हूंदी ई न आहे। ईअं कोई अप्राप्ति थींदी न आहे जंहिंजे लाइ मथो मारिणो पए।
कलयुग अंत सत्युग आदि में रात ॾींहं जो फ़र्क़ु आहे। हुते त अपार सुख हूंदो आहे, है न। हुते त अपार सुख हूंदो आहे, हिते कुझु बि न आहे। बाबा हमेशह चईंदा आहिनि संगम अक्षर सां गॾु पुरुषोत्तम अक्षर ज़रूरु लिखो। साफ़ साफ़ अक्षर चइणो खपे, सम्झाइण में सहज थींदो आहे न। मनुष्य सां देवता कीअं करत न लागेव त ज़रूरु संगम ते ई ईंदा न देवता ठाहिण लाइ। जॾहिं गायन कि मनुष्य खां देवता करण में भॻवान की मनुष्य खे देवता ठाहींदा आहिनि त कॾहिं ईंदा, संगम ते ई ईंदा न। नरकवासी खे स्वर्गवासी ठाहिणो आहे। मनुष्य त घोर अंधियारे में आहिनि। स्वर्ग छा थींदो आहे पतो ई न आहे। ॿिया धर्म वारा त स्वर्ग खे ॾिसी बि न सघंदा। इन करे बाबा चईंदा आहिनि तव्हांजो धर्म ॾाढो सुख ॾियण वारो आहे। उन्हनि खे चईंदा ई आहियूं हेवन, परंतु इहे थोरी सम्झंदा आहिनि कि असां बि हेवन में वञी सघंदा आहियूं। कंहिंखे बि पतो न आहे, कंहिंखे बि पतो न आहे कि असां हेवन में वञी सघंदा आहियूं। भारतवासी इहे भुलिजी विया आहिनि। हेवन खे लाखों वर्ष चई ॾींदा आहिनि। क्रिश्चन माण्हू ख़ुदि चईंदा आहिनि 3000 वर्ष पहिरियों हेवन हुयो। लक्ष्मी नारायण खे चईंदा ई आहियूं गॉड गॉडेस। ज़रूरु गॉड ई गॉड गॉडेस ठाहींदा न, है न। त महिनत करणी खपे गॉड गॉडेस ठाहिण जे लाइ। रोज़ु पंहिंजो पोतामेल ॾिसणो खपे कहिड़ी कर्मेंद्री धोखो ॾिनई। ज़बान बि कोई घटि न आहे। कोई सुठी चीज़ ॾिठी त छिपाए करे खाई वठंदा। सम्झंदा थोरी आहिनि इहा बि पाप आहे। चोरी थी सो बि शिव बाबा जी यज्ञ सां चोरी करणु त ॾाढो ख़राबु आहे। कख जो चोर सो लख जो चोर थी वेंदो आहे न, चइबो आहे न। ॾाढनि खे माया नक सां पकड़ंदी रहंदी आहे। त हाणे असां सदा यादि रखो गॉड फादर असांखे गॉड गॉडेस ठाहिनि था, है न। सदा वो चित्र साम्हूं रखो त आपे ई वो संस्कार, वो चाल चलन व्यवहार सहज अची वेंदी। त बाबा चवनि था कि माया ॾाढनि खे नक सां पकड़ंदी आहे। इहे सभु बुरी आदतियूं कढणियूं खपनि। पंहिंजे खे फटकार विझणी खपे। जेसिताईं बुरी आदत आहे तेसिताईं ऊच पद पाए न सघंदा। स्वर्ग में वञणु कोई वॾी ॻाल्हि न आहे, परंतु किथे राजा रानी किथे प्रजा। त बाप चईंदा आहिनि कर्मेंद्रियनि जी वरी जांच करणी खपे। कहिड़ी कर्मेंद्री धोखो ॾींदी आहे, पोतामेल कढणो खपे। वापारु आहे न, बाप सम्झाईंदा आहिनि मूंसां वापारु करिणो आहे, उच पद पाइणो आहे त श्रीमत ते हलो। बाबा डायरेक्शन ॾींदा आहिनि, उन में बि माया विघ्न विझंदी आहे, है न। इन करे चईंदा आहिनि न जीअं मम्मा छा कंदा हुया, बाबा जी मुरली में जो आयो जीअं आयो उहो ई करिणो, उहो ई करिणो, पंहिंजी बुद्धि न हलाइणी, है न। बुद्धि हलाइणी आहे, बाबा खे यादि करणु कीअं असां उन चीज़ खे प्रैक्टिकल में लायूं। बाक़ी ॿी कंहिं रीति न, कोई बि ॻाल्हि आहे बाबा खां पुछो, पोतामेल कढणो खपे, है न। वापारी आहे न, बाबा सम्झाईंदा आहिनि मूंसां वापारु करिणो आहे, ऊच पद पाइणो आहे त श्रीमत ते हलो। जो बाबा जी श्रीमत आहे। श्रीमत छा आहे? मुरली में बाबा जो जीअं चवनि था उअं कंदा ई हलो। बाबा डायरेक्शन ॾींदा आहिनि, हुन में बि माया विघ्न विझंदी आहे, करणु न ॾींदी आहे। बाबा चईंदा आहिनि इहा भूलो न, ग़फ़लत करण सां पोइ ॾाढा पछताईंदव, कॾहिं ऊच पद न पाईंदव। हाणे त ख़ुशी सां चईंदा आहियूं असां नर सां नारायण ठहींदासीं, परंतु पंहिंजे खां पाण खां पुछंदा रहो किथे कर्मेंद्री धोखो त न ॾींदी आहे। पंहिंजी उन्नति करणी आहे त बाप जो डायरेक्शन ॾींदा आहिनि, हुननि खे अमल में लायो।
सॼे ॾींहं जो पोता में ॾिसो, भूल त ॾाढी थींदी आहे न, अखियूं ॾाढो धोखा ॾींदियूं आहिनि, तरस पईंदो आहे इन्हनि खे खारायां, सौगात ॾियां, पंहिंजो ॾाढो टाइम वेस्ट करे छॾींदा आहिनि। माला जो दानो ठाहिण में ॾाढी महिनत आहे। 8 रतन आहिनि मुख्य, 8 रतन, ऐं 9 आहे शिव बाबा। हिकु त शिव बाबा आहे, बाक़ी 8 आहिनि। बाबा जी निशानी त खपे न। विच में कोई ग्रहचारी आदि ईंदी आहे त 9 रत्ननि जी अंगूठी पाईंदा आहिनि। एतिरा ढेर पुरुषार्थ करण वारनि खां सिर्फ़ु 8 निकिरंदा आहिनि पास विथ ऑनर्स। 8 रत्ननि जी ॾाढी महिमा आहे। देह अभिमान में अचण सां कर्मेंद्री ॾाढो दुखु ॾींदी आहे। भक्ति में बि चिंता रहंदी आहे, सिर ते पापनि जो बोझो ॾाढो आहे। दान पुण्य करूं त पाप मिटिजी वञे। सतयुग में कोई चिंता जी ॻाल्हि न आहे, छोजी हुते रावण राज्य ई न आहे। हुते बि अहिड़ी ॻाल्हियूं हुजनि त पोइ नरक ऐं स्वर्ग में फ़र्क़ु ई छा रहियो। तव्हांखे एतिरो उच्च पद पाइण लाइ बाबा भॻवान वेही पढ़ाईंदा। बाबा यादि न पईंदो आहे। अच्छा, पढ़ाइण वारो टीचर खे यादि अचिणो खपे। अच्छा भला ये यादि करो कि असांजो हिकु बाबा सतगुरु आहे। असांजो हिकु बाबा सतगुरु आहे। मनुष्यनि आसरी मथे बाबा जो केतिरो तिरस्कार कयो अथनि। बाबा हाणे सभिनि ते उपकार कंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे बि उपकार करिणो आहे न सभिनि ते। कंहिंजो बि अपकार न करो, को दृष्टि बि न वञे, पंहिंजो ई नुक़सानु कंदा आहियो। उहो वाइब्रेशन पोइ ॿिए ते असरु कंदो आहे। बाबा चईंदा आहिनि ॾाढी वॾी मंज़िल आहे। रोज़ु पंहिंजो पोता में ॾिसो, कोई विक्रम त न ठातो। इहे आहे ई विक्रमी दुनिया, विक्रमी संवत आहे न, है न। इहा आहे ई विक्रमी दुनिया, विक्रमी संवत आहे। विक्रमाजीत देवताउनि जी संवत जो कोई खे पतो ई न आहे। ये विक्रमी संवत, उहा विक्रमाजीत संवत। विक्रमाजीत संवत केॾो सुठो आहे। देवताउनि जो संवत जो कंहिंखे पतो ई न आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि विक्रमाजीत संवत खे 5000 वर्ष थिया आहिनि। पोइ वरी बाद में विक्रम संवत शुरू थींदो। राजाऊं बि विक्रम ही कंदा रहंदा आहिनि। तॾहिं बाप चईंदा आहिनि करम अकरम विक्रम जी गति मां तव्हांखे सम्झाईंदो आहे। रावण राज्य में तव्हांजो करम विक्रम ठही वेंदो आहे। सतयुग में करम अकरम हूंदो आहे, विक्रम ठहींदो न आहे। हुते विकार जो नाम निशान न आहे। ये ज्ञान जो टियों नेत्र बि हाणे तव्हांखे मिलियो आहे न। ये ज्ञान जो टियों नेत्र बि हाणे असांखे मिलियो आहे। हाणे तव्हां ॿार बाबा जे द्वारा त्रिनेत्री त्रिकालदर्शी ठहिया आहियो। मनुष्य कोई ठाहे न सघे, तव्हांखे ठाहिण वारो आहे बाबा। पहिरियों जॾहिं आस्तिक ठहनि तॾहिं त्रिनेत्री, आस्तिक मतिलबु बाबा खे वञण वारा थींदा, तॾहिं त बुद्धि योग बाबा सां जुड़ंदो त 3 अख खुलंदी वेंदी न। त त्रिनेत्री टिनी कालनि खे ॾिसण वारा, टिनी कालनि खे ॼाणण वारा त्रिकालदर्शी। जॾहिं टियों नेत्र खुलंदो तॾहिं त सभु कुझु ॼाणे सघंदासीं, त असां त्रिकालदर्शी बि थी वेंदासीं। सॼो ड्रामो जो राज बुद्धि में आहे। मूल वतन, सूक्ष्म वतन, स्थूल वतन में अचो त पूरे 84 जन्मनि जो चक्कर सभु बुद्धि में आहे।
पुठियां ॿिया धर्म ईंदा आहिनि, वृत्ति खे पाईंदा रहंदा आहिनि। उन धर्म स्थापकनि खे गुरु न चईंदासीं। हुन धर्म स्थापकनि खे गुरु न चईंदासीं। सर्व जो सदगति करण वारो सतगुरु असांजो हिकु शिव बाबा ई आहे। सर्व जो सदगति दाता करण वारो हिकु सतगुरु शिव बाबा ई आहे। बाक़ी उहो कोई सदगति करण थोरी ई न। बाक़ी जेका गुरु आदि आहिनि उहे सदगति करण थोरी ई न। उहे धर्म स्थापक आहिनि। क्राइस्ट खे यादि करण सां सदगति थोरी थींदी आहे कंहिंजी, है न। विक्रम विनाश थोरी थींदा आहिनि, कुझु बि न। उन्हनि सभिनि जो भक्ति मार्ग जी लाइन में, उन्हनि सभिनि खे भक्ति मार्ग जी लाइन में चईंदासीं। जेका भी अलग अलग धर्म स्थापक धर्म आहिनि, इहे सभु भक्ति मार्ग जी लाइन में। ज्ञान जी लाइन में सिर्फ़ु असां आहियूं, तव्हां पंडा आहियो न। सभिनि खे शांतीधाम सुखधाम जो रास्तो ॿुधाईंदा आहियूं। बाबा बि लिबरेट भी कंदा आहिनि ऐं पोइ गाइड ठही करे मथे बि वठी हलंदा आहिनि। उन बाप खे यादि करण सां विक्रम विनाश थी वेंदा। हाणे त ॿार पंहिंजे विक्रम विनाश करण जो पुरुषार्थ था करो। तव्हांखे ध्यानु रखिणो आहे कि हिकु तरफ़ असां पुरुषार्थ था करूं विक्रम विनाश करण जा, ॿिई तरफ़ असांजो विक्रम न ठहे। पुरुषार्थ सां गॾु गॾु विक्रम बि कयो त 100 गुणा सजा थी वेंदी। इन करे ॾाढो सावधान सां हलणो आहे। जेतिरो थी सघे ओतिरो विक्रम न करो, न त एडिशन बि थींदी, नाम बि बदनाम थींदो। जबकि ॼाणंदा आहियो भॻवानु असांखे पढ़ाईंदा आहिनि, त पोइ विक्रम न करिणो खपे न असांखे। नंढी चोरी या वॾी चोरी, पाप त पाप ई थींदो आहे न। इहे अखियूं ॾाढो दुख ॾींदियूं आहिनि। बाबा ॿारनि जी चलन सां सम्झी वेंदा आहिनि। कॾहिं ख़्याल में बि न आयो कि असांजी स्त्री असां ब्रह्मकुमार कुमारियूं आहियूं। बाबा ॿारनि जी चलन सां सम्झी वेंदा आहिनि। कॾहिं ख़्याल बि न आयो कि असांजी स्त्री आहे, ख़्याल बि न अचे। असां ब्रह्मकुमार कुमारियूं आहियूं, शिव बाबा जा पुत्र आहियूं। असां बाबा से प्रतिज्ञा कई आहे, राखी ॿधी आहे, पोइ अखियूं छो धोखा ॾींदियूं। यादि जे बल सां कोई बि कर्मेंद्रियनि जे धोखे सां छुटी सघंदा आहिनि। यादि जे बल सां कोई बि कर्मेंद्रियनि जे धोखे सां छुटी सघंदा आहिनि। ॾाढी महिनत आहे। बाबा जे डायरेक्शन ते अमल करे चार्ट लिखो। स्त्री पुरुष बि आपस में इहे ई ॻाल्हियूं करनि। असां त बाबा खां पूरो वरसो वठंदासीं, टीचर सां पूरो पढ़ंदासीं। अहिड़ो टीचर कॾहिं मिली न सघे जो बेहद जी नॉलेज ॾींदा आहिनि। लक्ष्मी नारायण ही न ॼाणंदा त उन जे पिछाड़ी वारा कीअं ॼाणे सघंदा आहिनि। मतिलबु जेका ॿिया ॿार ईंदा उन्हनि जे पुछाड़ी, उहो बि कीअं ॼाणे सघंदा, जॾहिं लक्ष्मी नारायण ई न ॼाणंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि इहे सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान सिर्फ़ु तव्हां ॼाणंदा आहियो, उहो बि हाणे संगम ते। बाबा ॾाढो सम्झाईंदा आहिनि, इहे करो पोइ हितां खां विया त खलास। ईअं न सम्झंदा आहिनि असांखे शिव बाबा छा चईंदा आहिनि। ईअं न सम्झंदा आहिनि कि शिव बाबा असांखे चईंदा आहिनि। हमेशह सम्झो शिव बाबा चईंदा आहिनि। इन्हनि जो फ़ोटो बि न रखो।
ये रत त लोन वरितल आहे न, मतिलबु शिव बाबा जो निराकार चित्र हुजे, ब्रह्मा बाबा जो रखो त ईअं मतिलबु उहो जॾहिं असांखे अव्यक्त स्थिति जो अनुभव करिणो आहे, अगरि कंहिंखे शरीर में ई भॻवान खे यादि करण जी त आदत आहे त ब्रह्मा बाबा खे ॾिसो, बाबा चईंदा आहिनि हिननि जो फोटो बि न रखो ब्रह्मा बाबा जी, त लोन वरितल आहे न, इहा बि पुरुषार्थ थी हुन समय जी, हाणे त संपूर्ण आहे न। इहे बि चईंदा आहिनि मां बाबा खां वरसो वठां थो, तव्हांजी दृश्य इहा बि स्टूडेंट लाइफ में आहे, अॻियां हली तव्हांजी महिमा थींदी। हाणे त तव्हां पूज्य देवता ठहिण जे लाइ पढ़ो था, पोइ सतयुग में तव्हां देवता ठहींदव। इहे सभु ॻाल्हियूं सिवाय बाप जे कोई सम्झाए न सघे, है न। इहे सॼी नंबर बाबा चवनि था, इहे सभु ॻाल्हियूं बाबा चवनि था सतयुग में तव्हां देवता ठहींदव। इहे सभु ॻाल्हियूं सिवाय बाप जे कोई बि सम्झाए न सघे। तक़दीर में न त संशय उठंदो आहे, शिव बाबा कीअं अची करे पढ़ाईंदा, ॿार ईअं सोचंदा आहिनि। जंहिंजी तक़दीर में न आहे त उहे ईअं सोचंदा कि शिव बाबा कीअं अची करे पढ़ाईंदा आहिनि। मां त न मञंदो न त शिव बाबा खे यादि बि कीअं कंदा, विक्रम विनाश त थी न सघंदी न। ये सॼी नंबरवार राजधानी स्थापना थी थिए, इन करे बाबा चईंदा आहिनि न, जेसिताईं शिव बाबा ते निश्चय न हुजे त पोइ अॻियां वधण जो फ़ाइदो ई छा, है न। पहिरियों जॾहिं शिव बाबा खे मञी वेंदो तॾहिं त सम्झंदो कि हा इहा ॻाल्हि हीअं आहे। राजधानी स्थापना थिए थी, दासियूं बि खपनि न, राजाउनि जी दास्यता, राजाउनि खे दासियूं बि दहेज में मिलंदियूं आहिनि। हिते ई एतिरी दासी रखंदा आहिनि त सतयुग में केतिरी हूंदी। अहिड़ो कोई ढिलो पुरुषार्थ करणो, अहिड़ो थोरी कोई ढिलो पुरुषार्थ करणो खपे जो असां वञी करे हुते दासी ठहींदासीं, है न। त बाबा चवनि था हाणे अहिड़ो पुरुषार्थ करो जो असां विश्व जा महाराजा महारानी ठहींदा। बाबा सां पुछी सघंदा आहिनि, बाबा हाणे असां मरंदासीं त छा पद मिलंदो, बाबा त झटि ॿुधाए ॾींदा। पंहिंजे पोता में लापे ॾिसो, अंत में नंबरवार कर्मातीत अवस्था थी वञे खपे। इहा आहे सची कमाई। हुन कमाई में राति ॾींहं में बिज़ी, राति ॾींहुं केतिरो बिज़ी रहंदा आहिनि। सटना वारा जो हूंदा आहिनि उहे हिकु हथ सां रोटी खाईंदा आहिनि, ॿिए हथ सां फ़ोन ते कारोबार हलाईंदा रहंदा आहिनि। हाणे ॿुधाए अहिड़ा आदमी ज्ञान में कीअं हली सघंदा, छा हली सघंदा। चईंदा आहिनि असांखे फ़ुर्सत किथे आहे, सची कमाई मिलंदी आहे। बाबा खे सिर्फ़ु यादि करो त विक्रम विनाश थी वेंदा। अष्ट देवता आदिनि खे बि यादि कंदा आहिनि न ॾाढा माण्हू, उन्हनि जी यादि सां त कुझु बि मिलंदो न आहे। बाबा बार बार हर ॻाल्हि ते सम्झाईंदा आहिनि, जो पोइ हीअं कोई चई न सघे कि फलानी ॻाल्हि ते त बाबा सम्झाए ई न। तव्हां ॿारनि खे पैगाम बि सभिनि खे ॾियणो, असां ॿारनि खे सभिनि खे पैगाम बि पहुचाइणो आहे न। चेक करो सभिनि हंधि पैगाम पहुची वियो। पंहिंजे एरिया में ॾिसो, पंहिंजे एरिया में, ज़रूरी न एरिया में सेंटर हुजे, हर बार कोई न कोई एरिया में त हूंदो ई सही। सभु पंहिंजे एरिया में ॾिसो, असांजे एरिया में सभिनि खे संदेश मिली वियो न त हर त्योहार में कोई न कोई प्रोग्राम करो, शिवरात्रि करो, हाणे सावण जो महीनो थो हले ऐं पंहिंजे एरिया खे पूरे खे
संदेश ॾींदा हलो। बसि कहिड़ो ईज़ी आहे सभिनि खे संदेश पहुचाइण त, सिर्फ़ु हर हिकु पंहिंजी न त अॼुकल्ह त हर हिकु गली में बाबा जो ॿार हूंदो है न, त हर हिकु गली में बि पंहिंजे हर महीने हर फेस्टिवल कीअं न कीअं करे पंहिंजी गली में बि कोई प्रोग्राम करे, त बि सोचो सभिनि खे संदेश मिली वेंदो। संदेश मिले पोइ हूंदो असांजे कुल जो त पुरुषारत बि कंदो है न। त बाबा असांखे चवनि था कि हाणे सभिनि खे पैगाम एरोप्लेन सां बि पर्चा किराइण जी कोशिशि करणी खपे। हुन में लिखो कि शिव बाबा हीअं चईं, एरोप्लेन सां बि पर्चा किराइण जी कोशिशि करो। उन में लिखल हुजे शिव बाबा हीअं चईंदा आहिनि, ब्रह्मा बि शिव बाबा जो ॿारु आहे, प्रजापिता आहे त उहो बि बाप आहे न, इहे बि बाप। शिव बाबा चइण सां ॾाढा ॿारनि जे प्रेम में आंसू अची वेंदा आहिनि। कॾहिं ॾिठो बि न, लिखंदा आहिनि बाबा असां कॾहिं अची करे तव्हां सां मिलंदासीं, बाबा बंधन सां छुड़ायो। ॾाढनि खे बाबा जो पोइ प्रिंस साक्षात्कार थींदो आहे, अॻियां हली ॾाढनि खे साक्षात्कार थींदो, पोइ बि नंबरवार अॻियां हली ॾाढनि खे साक्षात्कार थींदो। अॻियां हली ॾाढनि खे साक्षात्कार थींदो, पोइ बि पुरुषारत करिणो पए न। मनुष्य खे मरण जे समय बि चईंदा आहिनि भॻवान खे यादि करो। तव्हां बि ॾिसंदा आहियो पिछाड़ी में ख़ूब पुरुषारत कंदा, यादि करणु लॻी वेंदा सभु। बाबा राय ॾींदा आहिनि भारत जो समय मिले उन में पुरुषारत करे, उन में अॻियां हली ॾाढो ॿार ईंदा त फुर्सत थोरी मिलंदी सभु कमु इहे सभु। अॻियां हली बाबा चवनि था अॻियां हली तव्हांखे बाबा राय ॾींदा आहिनि भारत जो समय मिले हुन में पुरुषारत करे मेकअप करो, बाबा जी यादि में रही विक्रम विनाश करो, त पुठियां अचण वारा बि अॻियां वञी सघंदा आहिनि। जे ट्रेन लेट थींदी आहे त मेकअप करे वठंदा आहिनि न, तव्हांखे बि हिते समय मिलंदो आहे त मेकअप करो, हिते अची करे कमाई करणु लॻी वञो है न। मेकअप करो, बाबा राय ॾींदा आहिनि ईअं करो, पंहिंजो कल्याण करो, बाबा जी श्रीमत ते हलो, एरोप्लेन सां पर्चा किरायो। जो मनुष्य सम्झनि इहे बराबरि ठीक पैगाम ॾींदा रहंदा आहिनि। भारत केॾो वॾो आहे, सभिनि खे मालूम पइणो खपे, जो पोइ ईअं न चए कि बाबा असांखे त पतो ई न पियो। इन करे पंहिंजी गली जी रिस्पॉन्सिबिलिटी वठी करे पंहिंजी पूरी गली में असांखे कीअं बि करे संदेश पहुचाइणो आहे कि हाणे भॻवान हिन सृष्टि ते आया आहिनि ऐं उहे ईअं पंहिंजो कार्य करनि था। जंहिंखे वरसो वठिणो आहे अचो, न त बाबा चईंदा न कॾहिं तव्हां कीअं बि चईंदा कि पहिरियों छो न ॿुधायो। हिन करे बाबा त शुरू खां चईंदा आहिनि त जीअं चईंदा आहिनि उअं कंदा हलो त जेके बि झगड़ो हूंदो त जगी वेंदा। अच्छा मीठी मीठी सिकी लटे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, सेंसिबल ठही पंहिंजी जांच करणी आहे कि अखियूं धोखो त न ॾींदियूं।
कोई भी कर्मेंद्रिय जे वश थी उल्टो करम न करणो। कोई भी कर्मेंद्रियन जे वश थी करे उल्टो करम न करणो। याद जे बल सां कर्मेंद्रियन जे दोखनि सां बचणो। ॿियो आहे हिन सची कमाई जे लाइ समय कढणो आहे। पुठियां ईंदे बि पुरुषारथ करे मेकअप ठहियो, मेकअप करे वठो। पुरुषारथ करे न बाबा चवनि था पुरुषारथ करे कोई भी पुरुषारथ करे मेकअप करो। ये सच्ची कमाई जे लाइ समय कढणो आहे। पुठियां ईंदे बि पुरुषारथ करे मेकअप करे वठो। ये विक्रम विनाश करण जो समय आहे, इन करे कोई बि विक्रम असांखां न थिए। वरदाना बालक सो मालिक जी पाठ द्वारा निरंकारी निराकारी भव। बालक ठहिण अर्थात हर जे जीवन जो परिवर्तन थिए। कोई केतिरो बि वॾो देश जो मालिक आहे, धन व परिवार व जो मालिक आहे, लेकिन बाप जे अॻियां त सभु बालक आहिनि। परम पिता परमात्मा जे तव्हां ब्रह्मण ॿार बि बालक हुयो न, तव्हां ब्रह्मण ॿार बि बालक ठहींदा आहियो त बेफ़िक्र थी वेंदा आहियो ऐं भविष्य में विश्व जा मालिक ठही वेंदा। ते बालक ठही वञो, भविष्य में विश्व जो मालिक ठही वेंदासीं। बालक सो मालिक जी स्मृति सदा निरंकारी निराकारी स्थिति जो अनुभव कराईंदी आहे। मां शिव बाबा जो बालक आहियां। तो ये स्थिति निरंकारी निराकारी स्थिति जो अनुभव, ये स्मृति निरंकारी और निराकारी जी स्थिति जो अनुभव कराईंदा। मां बाबा जो बालक आहियां। बालक अर्थात ॿार ठहिण माना माया सां बची वञो। ॿार ठही वञो त माया सां बची वेंदो। ॿार ठही वेंदो त माया सां बची वेंदो। स्लोगन आहे प्रसन्नता ही ब्रह्मण जीवन जी पर्सनैलिटी आहे। त सदा प्रसन्न चित्त रहो, सदा ही प्रसन्न चित्त रहो। प्रसन्न चित्त रहो। छो जे असांजे ब्रह्मण जीवन जी पर्सनैलिटी छा आहे? प्रसन्नता। अव्यक्त इशारो, जो कार्य अॼु जे अनेक पदमपति न करे सघंदा आहिनि, उहो तव्हांजो हिकु संकल्प आत्माउनि खे पद्मा पदमपति ठाहे सघंदो। असांजो हिकु संकल्प आत्माउनि खे पदमपति ठाहे सघंदो। इन करे श्रेष्ठ संकल्प जी शक्ति जमा करो। श्रेष्ठ संकल्प जी शक्ति जमा करो। श्रेष्ठ संकल्प जी शक्ति खे अहिड़ो स्वच्छ ठाहियो जो जरा बि व्यर्थ जी असच्छता बि न हुजे, तॾहिं इहा शक्ति कमाल जो कार्य कंदी। श्रेष्ठ संकल्प जी शक्ति जो अहिड़ो स्वच्छ उनखे ठाहियो संकल्प खे कि जरा बि व्यर्थ संकल्प, विकारी संकल्प, अस्वच्छता बि न हुजे, तॾहिं शक्ति कमाल कार्य कंदी। जरा बि व्यर्थ जी अस्वच्छता बि न हुजे, तॾहिं शक्ति कमाल कार्य कंदी। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।